शहदाद कोट वेझो ॻोठु मुग़ल ख़ान बिरोई में ॿिनि घरनि खे बाहि लॻी वई आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। ख़बर आहे शहदाद कोट वेझो ॻोठु मुग़ल ख़ान बिरोही में ॿिनि घरनि खे बाहि लॻी वई आहे। बाहि लॻण सबबि घरनि में पयल अनाज ऐं ॿियो सामान सड़ी रख थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। फायर ब्रिगेड अमले पहुची बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया शहदाद कोट वेझो ॻोठु मुग़ल ख़ान बिरोई में ॿिनि घरनि खे बाहि लॻी वई आहे। बाहि लॻण करे घरनि में पियल अनाज ऐं ॿियो सामान बि सड़ी रख थी वियो आहे। फायर ब्रिगेड अमले पहुची बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो आहे। राब्तो कयो आहे शहदाद कोट में शाहिद अहवान सां। शाहिद आगाह कजो बाहि वाक़े बाबति। जी बिल्कुल, शहदाद कोट भरिसां हाकिम शाह वेझो ॻोठु मुग़ल ख़ान बिरोई में मंझंदि जी मानी करण दौरान चुल्ह मां चिणग उथण करे जेके अब्दुल मजीद बिरोई ऐं अली मोहम्मद बिरोई जे जेके तखावन घरनि खे जेका बाहि लॻी वई आहे। बाहि सबबि घर में पयल जेका कणिक गोहो समेत जेको ॿियो घरेलू सामान उहो सड़ी खाक थियो आहे। हुन बाहि जे इतलाह ते शहदाद कोट खां फायर ब्रिगेड पहुची त बाहि ते ज़ाब्तो हाणे वधीक नुक़सान करण खां बचाए वरितो आहे। जी महिरबानी जी।